अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदासीं। गडाप मां मुड़ुस ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ आपघात करे छॾियो आहे। बाग़ यूसुफ वासी मशकूर पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल कयो। ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ पाण ते फायर करे आपघात करे छॾियईं। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। गडाप मां मुड़ुस ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ आपघात करे छॾियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। बाग़ यूसुफ वासी मशकूर पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल कयो, जंहिंखां पोइ हुन पाण ते फायर करे आपघात करे छॾियो आहे। जिन नाज़रीन असांखे हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। गडाप मां मुड़ुस ज़ाल खे क़त्ल कयो, बाद में आपघात करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। गडाप मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मंज़ूर, छा मामलो आहे? जी, मलीर थाणे जी हद आहे बाग़ यूसुफ, जिते ये रहवासी जेको आहे पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। जॾहिं त जेको आहे क़त्ल पाण खे आपघात कंदड़ जेको आहे शख़्स मशकूर जंहिं ॿी इमारत तां निकिरी करे ऐं जेको आहे चयो त मीडिया खे घुरायो। नाज़रीन, कंहिं फ़नी ख़राबी सबबु असांजो राब्तो काटा थी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। गडाप मां मुड़ुस ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ आपघात करे छॾियो।